अहम ख़बर नाज़रीन आप शावेचो कच्चे वारे इलाके में मिठी शहर में आयल कुटुंब की नीगरी मुबैना तौर अगवा थी वही है। मुबैना तौर अगवा थियल समीना भील के वारसन जो बाज़ियाबी लाइ एहतजाज पिणु कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त अजाबदार हसन राहू ऐं ॿिया घर में दाख़िल थियल 13 वरियनि जी समीना खे अगवा करे विया आहिनि। हुननि चयो त अजाबदार हसन राहू ऐं ॿियनि ख़िलाफ़ NC दाख़िल कराई आहे। समीना भील जे वारसनि मुतालबो कयो आहे त नीगरीअ खे बाज़ियाब कराइण में इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे पुलिस जो चवणु आहे त नीगरीअ जे वारसनि NC दाख़िल कराई आहे। मामले जी वधीक जांच कनि पिया। आखे आगाह कयूं पिया नाबशा जे वेझो कच्चे वारे इलाके में मिठी शहर में आयल कुटुंब की नीगरी मुबैना तौर अगवा थी वही है। मुबैना तौर अगवा थियल समीना भील के वारसनि बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त अजाबदार हसन राहू ऐं ॿिया घर में दाख़िल थियल थी 13 वरियनि जी समीना खे अगवा करे विया आहिनि। हुननि चयो त अजाबदार हसन राहू ऐं ॿियनि ख़िलाफ़ NC दाख़िल कराई वई आहे। समीना भील जे वारसनि मुतालबो कयो आहे त नीगरीअ खे बाज़ियाब कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿिए पासे पुलिस जो चवणु आहे त नीगरीअ जे वारसनि NC दाख़िल कराई आहे। मामले जी वधीक जांच कनि पिया। आगाह करें मौके नाबशा वेझो कच्चे वाले इलाके में मिठी शहर में आयल कुटुंब की नीगरी मुबैना तौर अगवा थी वही है। मुबैना तौर अगवा थियल समीना भील के वारसनि बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो आहे। अवांखे अहम ख़बर ॾेई रहिया हूं। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त अजाबदार हसन राहू ऐं ॿिया घर में दाख़िल थी 13 वरियनि जी समीना खे अगवा करे विया आहिनि। नाज़रीन खे ॿुधायूं पिया संदसि चवणो त अजाबदार हसन राहू ऐं ॿियनि ख़िलाफ़ NC दाख़िल कराई वई आहे। समीना भील जे वारसनि मुतालबो कयो आहे त नीगरीअ खे बाज़ियाब कराइण इंसाफ़ फराहम कयो वञे। अवांखे आगाह कयूं पिया नाबशा वेझो कच्चे वारे इलाके में मिठी शहर में आयल कुटुंब की नीगरी मुबैना तौर अगवा थी वई आहे। अवांखे आगाह कयूं पिया मुबैना तौर अगवा थियल समीना भील जे वारसनि बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो आहे। नाबशा वेझो कच्चे वारे इलाके में मिठी शहर में आयल कुटुंब की नीगरी मुबैना तौर अगवा थी वई आहे। अवांखे आगाह कयूं पिया अगवा थियल समीना भील जे वारसनि बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो आहे। इन हवाले सां नाबशा खां टी न्यूज़ जो ब्यूरो चीफ इम्तियाज़ कीरियो लाइन ते मौजूद आहे। जी इम्तियाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल तव्हांखे ॿुधायूं त ईअं ई आहे त साल के काज़ी मन लॻ अलीआबाद थाणे जी हद मां 13 सालनि जी समीना धीअ लीलू जेके मिठी खां पोरियत आहिनि जेके अब्दुल रज़ाक राहू जी ज़मीन ते पोरे जे हवाले सां हिते पहुतल हुया उन्हनि जी ज़मीन ते त राति देर सां अली पुट हसन पुट अलीअ जो जेको आहे सो उहो हथियार बंदनि जे ज़ोर सां ते जेको आहे सो हिन न्याणी खे अगवा करे वियो आहे। मुबैना तौर ते तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु हुनजे वारसनि नीगरी जे वारसनि एहतजाज कयो आहे ऐं ॼाणायो आहे त अली जेको हसन जेको आहे पुट अली राहूअ जो उहो जेको आहे सो असांजी नीगरी खे टिन हथियार बंदनि जे ज़ोर ते अची असांजी झोपड़ियुनि मां अगवा करे खणी वियो आहे। असां दाह कूक कई पर असां पोरियत आहियूं, मिठी वासी आहियूं, हिते पोरियत जे हवाले सां आयासीं। रईस रज़ाक राहू जी ज़मीन ते असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांजी नौजवान जेकी नीगरी आहे उनखे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। जी तफ़सील जे लाइ